ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जून 2027 ताईं रोड़ी खां गुड्डू बैराज ताईं रोड खे मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मेहरान हाईवे खे भी जून 2027 ताईं मुकमल करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सदारत हेठि तरक़ियाती मंसूबनि जे जाइज़े बाबति इजलास थियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सागर खां नेशनल हाईवे जी अलावत वारो मंसूबो भी जून 2027 ताईं मुकमल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। मुराद अली शाह चयो आहे त ॿोड़ खां पोइ सूबो पहिरियां खां मज़बूत ऐं बहितर अंदाज़ में तामीर थी रहियो आहे। अहम ख़बर आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जून 2027 ताईं रोड़ी खां गुड्डू बैराज ताईं रोड खे मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मेहरान हाईवे खे त जून 2027 ताईं मुकमल करण जी हिदायत कई वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि तरक़ियाती मंसूबनि जे जाइज़े बाबति इजलास थियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सागर खां नेशनल हाईवे जी अदावत वारो मंसूबो बि जून 2027 ताईं मुकमल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। वधीक ॿुधाईंदा हलूं त मुराद अली शाह चयो त ॿोड़ खां पोइ सूबो पहिरियां खां मज़बूत ऐं बहितर अंदाज़ में तामीर थी रहियो आहे।